जय झूलेलाल। भोपाल खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत थो कयां। अॼु भोपाल हाट में मां तव्हां सां जंहिं शख्सियत खे मिलाइण थो चाहियां पियो, सिंधी शख्सियत जे रूप में सुश्री सरला सोनेजा आहिनि। हिननि जो हिते स्टॉल लॻल आहे भोपाल में ऐं हे सिंधी कशीदाकारी हरमुचो जूं मास्टर आहिनि। ऐं हिननि जे बारे में हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ॿुधायां तव्हांखे, हे लेखिका बि आहिनि ऐं चित्रकार बि आहिनि ऐं कशीदाकार बि आहिनि। त हिननि में टई गुण आहिनि ऐं हिननि सिंधी कशीदाकारी ते किताब बि लिखी आहे। त अचो मां हिननि सां मिलायां तव्हांखे। दीदी जय झूलेलाल। जय झूलेलाल। त सभिनी खां पहले मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां इहा कशीदाकारी कॾहिं खां था कयो पिया? मूंखे 40 हूअं त मां बचपन खां कई, नंढे राखूं असांजे घर में सभु कंदा हुया। मुंहिंजी माउ सेखारी, भाभियुनि सेखारियो, पर धीरे धीरे पढ़ाईअ में लॻी वियासीं त मां छॾे ॾिनी। उन खां पोइ जॾहिं मुंहिंजे भाउ जी शादी थी त उन में कोई इहा सिंधी कढ़ाई करण लाइ बोछड़ीअ लाइ तयार ई न हुयो। पोइ ॻोल्हे ॻोल्हे बीठासीं पर आख़िर न मिलियो। जेतिरी असांखे थोरी बहुत ईंदी हुई उहा 7 रंग सां टिनी भेनरुनि करे इन ते कमु हलायोसीं। त इहा सिंधी कढ़ाई छाते थींदी आहे? हिकु त बोछड़ी चयो, इहो त ॾाढो असांजो शादियुनि में मथां पाइबी आहे दूल्हे दुल्हन खे। हा, घर खां पोइ निकिरंदो आहे। हा, त इहा ॿियो छाते टोपी ते, कुर्ते ते? टोपीअ ते ठाहींदा आहिनि ऐं पिछले पहले बि आहे, इलाही पहले सालनि में बि पंहिंजे जीअं अंग रखो जीअं लॻाईंदा आहिनि उन्हनि ते बि असांखे मिली आहे। मां हिन जो सॼो इतिहास ॾिठो त इहे 16वीं सदी खां बि पहले जी आहे। 16वीं सदी खां बि पहले जी आहे। अच्छा। छो चित्र जेके मिलिया आहिनि उन्हनि ते असांजी सिंधी कढ़ाई आहे कि माण्हुनि पातल। मूंखे जेको ध्यानु आहे, मां तव्हांखे ॿुधायां, सिंधू घाटी जी जेका सभ्यता आहे हीअ असांजी कशीदाकारी उतां खां हली आहे। ऐं इहा कशीदाकारी मां इहो ॾिठो आहे टोपी में, कुर्ते में, शलवार में, दुपट्टे में, साड़ीअ में ऐं इन्हनि इलाही शयुनि ते इहा थींदी आहे। इहा घर जी हर शइ ते पहले बि कंदा हुया। ॿार नंढा हूंदा हुआ घर जी चादरुनि ते, परदनि ते, परनि ते, सभिनी ते इहा कंदा हुया। ऐं उन खां पोइ वरी मां हिनखे करे चंपलनि ते, उन्हनि खे मां राखियुनि में, जीअं असां कंहिंजो स्वागत कंदा आहियूं त माला गुलनि जी विझंदा आहियूं, असां हिन में भरे करे उहा माला पाराईंदा आहियूं, स्वागत उन सां कंदा आहियूं। ऐं उनजो अंग रखो जेका वस्त्र, उनखे बि असां स्टॉल टाइप जेके चवंदा आहिनि उन्हनि ते बि स्वागत उन्हनि सां कंदा आहियूं। मुंहिंजी माता साहिब, मां ॾाढो नंढो हूंदुमि त मुंहिंजी माता साहिब कलावंती छाबड़िया जेका हूंदी न, उहा घर में जंहिं महिल बि फ्री हूंदी त मां ॾिसंदुमि उन्हनि खे रुमाल में या कुर्ते में या साड़ी में इहा कशीदाकारी कंदी हुयूं। त मां इहो पुछणु चाहियां तव्हांजी शिक्षा केसि ताईं थी आहे? सभिनी खां पहले इहो ॿुधायो। मां डबल MA कई आहे, हिकु पेंटिंग में कई आहे, ॿियो सोशलॉजीअ में कई आहे, ऐं टियों मां फाइनेंस में डिप्लोमा कई आहे 5 ईयर। अच्छा। खेड़ागढ़ यूनिवर्सिटी। जी। दुनिया है बहुरंगी, दुनिया है बहुरंगी, रंगीन है कला, दिखती है सुंदर, रंगता ऐसे कौन भला, आओ उनका नाम बताऊं, वो बहन है सरला। त असांजी अहिड़ी सरला दीदी जंहिं हिंदुस्तान जे कई शहरनि में इहे पंहिंजी कशीदाकारी जो स्टॉल लॻायो आहे। जिते बि मेला लॻंदा आहिनि अक्सर उन्हनि जी स्टॉल लॻंदो आहे। मां ख़ाली ॿुधो हो, अॼु उन्हनि सां मुंहिंजो परिचय बि थियो आहे। मां तव्हांखां इहो पुछाईंदुमि कि तव्हां कहिड़नि शहरनि में इहे स्टॉल लॻाया आहिनि? मां हिंदुस्तान जे हर कोने में वई आहियां। जी, कुझु शहरनि जा नाला ॿुधायो। जीअं मथां शुरू कयूं त श्रीनगर में वयूं आहियां, हेठां कन्याकुमारीअ तो ई वई आहियां, त्रिवेंद्रम, केरल, चंडीगढ़, दिल्ली, हरियाणा जो जेको सभु खां वॾो असांजो हिंदुस्तान जो मेलो थींदो आहे उन में बि कई बार वई आहियां। ट्रेड फेयर में वई आहियां दिल्लीअ में कई बार, दिल्ली हाट वग़ैरह जेके बि थींदा आहिनि उन में, उज्जैन में वई आहियां। सभु इलाही, भोपाल में कई बार हिते आई आहियां। अच्छा, तव्हां सां भोपाल में पहिरियों भेरो मुलाक़ात थी आहे। मां इहो पुछणु चाहींदुमि कि इन कशीदाकारी में स्टिच कहिड़ा लॻंदा आहिनि? रूप स्टिच लॻंदा आहिनि कि फ्लैट स्टिच लॻंदा आहिनि? हिन में फ्लैट स्टिच लॻंदा आहिनि। जीअं असांजो स्टिच घणनि प्रकारनि जा थींदा आहिनि? हिन में ॾिसो, स्टिच त अगरि ॾिसे त हिकु प्रकार जा, जीअं असांजो हिंदुस्तानी स्टिच आहे, मछली टाको जंहिंखे चवंदा आहिनि, या उनखे हेरिंगबोन चवंदा आहिनि। माण्हू उनखे ॾिसी करे जेको असां कचो कंदा आहियूं उहो लॻंदो आहे, पर थींदो अंतर आहे। छो त धागा रखण जी स्टाइल जेका थींदी आहे नी, अगरि उहा सही न रखी त असांजी भरदी न।
हिन में जेको ॿ तरह सां थींदो आहे, हिकु कचो ॿियो पको। अच्छा कचो अगरि असांजो सही न थियो त हाँ। पको सही न थींदो आहे। हाँ। पको ईअं थींदो आहे जीअं असांजी चटाई हेठि वञे, ऐं असांजी इहा कढ़ाई असांखे हिकु नैतिक मूल्य बि ॾींदी आहे। जेके हेठि अच्छा। दॿियल आहिनि उन्हनि खे मथे कयो, जेके मथे आहिनि उन्हनि खे हेठि कयो, यानी समानता जो अच्छा, हुन कढ़ाई थियण खां पोइ हुन में समानता ईंदी हूंदी। समानता ईंदी आहे। अच्छा अच्छा, तव्हां मूंखे लॻे थो जेको दुपट्टो पातल आहे उहो बि कढ़ाई हरमुचो कढ़ाई सां कयल आहे। हाँ। मां तव्हां सां कल्ह मुंहिंजी भेंट थी त तव्हां हुते मूंखे हिकु कढ़ाई जा ॿ रुमाल ॾिना, ॾेखारियो इहे तव्हांजा रुमाल जेके तव्हां कढ़ाई करे ॾिना हिन में मूंखे। जीअं अलॻि हाँ। अलॻि नाला थींदा आहिनि। हे जेको हे भेण आहे- मूंखे ॿ रुमाल भेंट कया, हिन में हरमुचो कढ़ाई कयल अथव, इहे सिंधी कढ़ाई हिनखे चवंदा अथव। ऐं कल्ह मां तव्हांजो कंहिं अख़बार में बि पढ़ियो कि हे अख़बार में बि तव्हांजो हे हाँ। कल्ह इंटरव्यू आयो आहे, त तव्हां मूंखे इहो ॿुधायो कि हीअ असां कढ़ाई केते केते करे सघंदा आहियूं? केते भी करे केते भी, अच्छा। तव्हां पेरनि जी छह यानी चंपल खां वठी करे मथे यानी असांजो दुपट्टो स्कार्फ कोई अहिड़ी शइ न आहे जिते न करे सघंदा अच्छा। आहिनि। जीअं असांजो अॼुकल्ह फ्रेंडशिप डे अचे थो, उन में फ्रेंडशिप बेल्ट वग़ैरह। मतिलबु अच्छा। जेके अॼुकल्ह जेके बि शयूं हलनि जी। थियूं अहिड़ी काई शइ न आहे जेके न करे सघंदा आहिनि। अच्छा। कल्ह जी ॻाल्हि ॿुधायांव, जी। शिविर में हिकु असांजी जेके सिखण वारियूं अचनि जी। थियूं उहा चवंदी आहे कागर जी पेन ठाही आहे। जी। मां चयोमांसि तव्हां कागर जी पेन ठाही आहे, इन ते त तव्हां रुमचो करे उहा बि जी, पेन जी। ठाहे सघंदा जी, आहियो। जी। त हर शइ ठाहे सघंदा आहियूं। सिंधियुनि में टे शयूं फेमस थींदियूं आहिनि, हिकु त अजरक, हाँ। ॿियो सिंधी टोपी ऐं टियों हरमुचो कढ़ाई। ये त तव्हांजे हथ सिंधी में टोपी। सिंधी टोपी बि हाँ, आहे, ये सिंधी इहो टोपी पाए आहे। ॾेखारियो न तव्हां हा, असांखे। बिल्कुलु बिल्कुलु, छो न। हाँ। ऐं मां चाहींदमि की असांजा जेके बि सिंधी भाउर आहिनि, जी। अॼुकल्ह त छोकिरियूं बि पाईंदियूं हाँ। आहिनि, कोई दिक़त न हाँ, आहे। अॼुकल्ह त सभई इन पाईंदा ते आहिनि। छो न असां जी। पंहिंजी सिंधी कढ़ाई करे ऐं- हिकु पंहिंजी पहचान ठारायूं। जी जी, अजरक ईअं थींदी आहे कि अधु बॉडी ते जेंट्स पाईंदा मां हुया। तव्हांखे हीअ हाँ। धोती पाए थी हाँ, ॾेखारियां। पाए ॾेखारियो। हीअं पाईंदा आहिनि हाँ। हीअं पाए करे हाँ। हिकु हे करे ऐं हिकु हाँ। पासे ॾांहुं हाँ, मथे के न हिकु कुल्हो खुलियल हूंदो आहे। हिकु कुल्हो खुलियल हूंदो आहे। हाँ। के वरी हिनखे हीअं बि करे छॾंदा जी, आहिनि। जी, जी। त पंहिंजी पंहिंजी स्टाइल आहे हिनखे। त इहे सिंधियुनि में टे शयूं फेमस आहिनि, सिंधी टोपी, टोपी, सिंधी अजरक अजरक ऐं सिंधी हरमुचो कढ़ाई। ॿियो असांजी इहे जेके परंपराऊं आहिनि उन्हनि में कुझु शयूं हलंदियूं आहिनि। त उन्हनि में तव्हां हिकु इहा सिंधी किताब बि इहा सिलाई जे मथां किताब कढी आहे, इहा तव्हांजी किताब मां पढ़ी ॾाढी सुठी लॻी। ऐं हिकु हे हरमुचो कशीदा लिखियलु आहे, हे गवर्नमेंट जे तरफ़ां इहा किताब निकितल आहे। ऐं हिन भेण एॾी महिनत कई आहे, 45 सालनि खां लगातार हरमुचो कढ़ाई जे लाइ ऐं पंहिंजी सिंधी सभ्यता खे बचाइण लाइ ॾाढी महिनत कई आहे हिननि। त मां हिननि जो सभु मां तव्हांखे ॿुधायां, हे मुंहिंजो पहले किताब हुयो को मां सिंधी कढ़ाईअ जी, जो जी, लिखियो जी। हुयो, उनखे ॾिसी ऐं मुंहिंजे वर्क खे ॾिसी करे जी, जी। हे गवर्नमेंट हे किताब कढी। मां पहले मुंहिंजे मां तव्हां सिंधी सभ्यता खे बचाइण लाइ सभिनी खां पहले मां तव्हांजो हे स्वागत करणु चाहींदुमि। भेण जो धन्यवाद स्वागत थो भाई, कयां पियो मां। धन्यवाद भाउ। अजरक सां मां हिननि जो स्वागत कयो आहे। हीअ प्लेन आहे, हे पाण हिन में अजरक जी जेका डिज़ाइन आहे उहे पाण हिन में कढ़ींदियूं, इन करे मां हिननि खे प्लेन ये अजरक धन्यवाद ॾिनी आहे। भाउ। जी। सुई धागों ने लकीरों पर चलकर कमाल कर दिया, सिंधी कशीदाकारी हरमुचो ने तो धमाल कर दिया। सरला भेण, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां भोपाल हाट में ॿारनि खे हरमुचो सिखाइण जो फ्री प्रशिक्षण था ॾियो पिया, त उहो कीअं था ॾियो पिया तव्हां? उनखे कपिड़े ते कुझु न, सुई धागो फ्रेम खपे। अच्छा। कीअं पको थींदो ऐं सुई कीअं मथे ईंदी, डायरेक्ट उन्हनि खे सेखारनि था। अच्छा। इनखे नंढी सां नंढी बूटी जेका असांजी आहे भुॻड़ो, जी। उन खां सेखारणु शुरू था कयूं। अच्छा, अच्छा। पोइ जेतिरो जीअं सिखी अॻिते वधाए। तव्हांजो ग्वालियर में बि कोई नारी प्रशिक्षण केंद्र हा, हलंदो आहे? मुंहिंजो नारी प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण हलंदो आहे। उते बि मां जेके आर्थिक रूप सां कमज़ोर महिला आहिनि उन्हनि खे फ्री सेखारींदी आहियां। अच्छा। ऐं 45 सालनि खां इहो कमु मां कयां थी ऐं उन्हनि खां कमु कराए पोइ ईअं एग्ज़िबिशन में अच्छा। मां हिंदुस्तान जे सॼी वॾे खां वॾी सूरज कुंड मेलो, ट्रेड फेयर, सभिनी में जेतिरा बि मेला आहिनि। इहो तव्हां लॻभॻि घणनि सालनि खां था सेखारियो पिया? मां सेखारियो पहले त ट्रेनिंग जे करे, जी। 40 साल खां ईअं व्यवसाय प्रशिक्षण जे रूप अच्छा, में सेखारियां। त हिन वक़्तु तव्हांजा 2 स्टूडेंट वेठा आहिनि मूंसां गॾु, त मां तव्हांजो नालो ॼाणणु चाहींदुमि। तव्हांजो शुभ नालो छा आहे? मां द्रौपदी चंदाणी, संत हिरदाराम नगर, भोपाल। अच्छा, आपका नाम? ईशिका। हीअ मुंहिंजी हाणे स्टूडेंट्स बि आहे, मुंहिंजी टीचर बि साण अच्छा। आहे, 1 साल खां मां सां सेखारे बि थी जी। ऐं हिते बि ट्रेनिंग थी ॾिए, उनखे बि सिखियनि था। अच्छा। असां सां 2 स्टूडेंट ॿिया बि नवां जुड़िया आहिनि जिन खे तव्हां हरमुचो सिखायो आहे। तो मैं सबने पहले आपका नाम पूछना चाहूँगा कि आपका शुभ नाम क्या है? जी, मेरा नाम मीना सेठिया है। अच्छा, कहाँ से? भोपाल से ही हैं? जी आप? हाँ। अच्छा, और आपका शुभ नाम? मैं जयश्री गुप्ता हूँ। अच्छा,
तो आपको इन्होंने फ्री प्रशिक्षण दिया है यहाँ पे सीखने का, आपको कैसा लगा सीखने पे? कुछ आया आपको, सीखा आपने कुछ? बिल्कुल, इनका तरीका भी बहुत अच्छा है और जी। बहुत ही अच्छा हमें ये मौका मिला। जी। बहुत सालों से इच्छा थी, सिंधी कढ़ाई अपने आप में बड़ी सुंदर भी दिखती है। जी जी और सीखने का बहुत मेरा मन था। जी जी। और मैंने जब पेपर में देखा और मैडम का संपर्क किया, बहुत ही खुशी ये हुई बहुत है। खुशी की बात है कि हमारे सिंधी समाज के लोग तो इस कढ़ाई को पैतृक गुण है हमारे यहाँ तो ये, लेकिन और लोग भी इसको सीखना चाहते हैं, ये बहुत खुशी की बात है। द्रौपदी जी, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां हिन में कहिड़ा कहिड़ा टांका लॻाईंदा आहियो हिन कढ़ाई जे अंदरि? मां त अञा बेसिक सिखां वेठी। अच्छा। ऐं मां उहा माण्हू आहियां जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं पढ़ाई कोन कई आहे। अच्छा। लेकिन जीअं ई मूंखे पतो पियो हाँ। कि सरला दीदी ते आयल आहिनि ऐं विशेष करे सेखारनि था सिंधी कढ़ाई, जी। जेका ॾाढी डिमांड में आहे, जी। लेकिन सेखारण वारो को बि कोन्हे। अच्छा। त इन करे इन मौक़े जो मां फ़ाइदो खणण लाइ हिते हली आई आहियां सरला दीदीअ वटि। ऐं पहिरियों मूं सिखियो आहे कचो टाको करणु। हाँ। पोइ उनजे मथां जेको जाल ठाहींदो आहे, जंहिंखे दीदी भुॻड़ो पई चवनि, हाँ। असां उहो भुॻड़ो ठाहिण बि सिखियो आहे। अच्छा। ऐं अञा उनजे अॻिते असां बूटियूं अञा सिखंदासीं। अच्छा। लेकिन मूंखे ॾाढी ख़ुशी आहे कि अॼु जे इन मौक़े जो हिसो मां बणिजी सघियसि। तव्हांजो ॾाढो ॾाढो धन्यवाद आहे जी जी जी। मैं आपसे पूछना चाहूँगा कि आपको कैसे पता लगा कि ये सिंधी हरमुचो जो है कढ़ाई यहाँ सिखाई जा रही है? जी, मेरी ननद है, जी। तो उन्होंने मुझे इन्फॉर्म किया कि अपन चल के देखते हैं। जी। और बहुत मुझे इंटरेस्ट है सीखने का। जी, जी। तो हम सीखने कल आए थे सर, पर मेरा मानना ऐसा था पहले कि जैसे ये सिंधी कढ़ाई है वो डिफ़िकल्ट होती है। हाँ। बट कल जब हम यहाँ पर आए तो मैम ने जैसा सिखाया उससे हमें लगा बहुत ईजी है जी, ये। जी। और उनका सिखाने का जो तरीका था बहुत अच्छा था। हाँ। तो हम लोग कल सीख गए हैं और आगे भी और सीखना चाहेंगे। मेरी माँ भी ये कढ़ाई करती थी। जी। मैं इसी उससे इंटरेस्ट से ही यहाँ आज इन सरला बहन से मिला हूँ। मेरी माँ हमेशा जब भी फ्री होती थी जी। रुमाल पे यहाँ कुर्ते पे वो ये कढ़ाई करा करती थी। जी, जी। तो ये कढ़ाई तो इनके बताने से बहुत सरल लगी होगी जी आपको। जी जी। जी। अचो हिकु क़दम अॻिते वधायूं, कशीदा ऐं कशीदाकारनि खे अॻिते वधायूं, पंहिंजी सिंधी संस्कृति खे मिटण खां बचायूं। त अॼु असां सां सरला भेण, ॾाढो ॾाढो धन्यवाद तव्हांजो। सिंधी शख़्सियत में तव्हां असां सां मुलाक़ात कई, धन्यवाद तव्हांजो ॾाढो। और इहा प्रेरणा असां ॿियनि खे बि ॾींदासीं। तव्हां इहो प्रशिक्षण जेको ॾींदा हमेशह ॾींदा रहो। धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल।